सदर आसिफ अली ज़रदारी जूं नवाबशाह में सरगर्मियों जारी आहिनि। आसिफ अली ज़रदारी बालूजा कुबा पहुची पंहिंजे वालिदिन जे क़ब्रनि ते हाज़िरी भरी आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मंसूर बुगियो। जी मंसूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी गुज़रियल ॾींहुं नवाबशाह पहुतो ऐं अॼु हुन जी जेके सरगर्मियूं आहिनि उहे नवाबशाह में जारी आहिनि ऐं रिवायत मूजिबि अॼु बि आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो पंहिंजे वालिदैन जे जेके मज़ारनि ते आहे हाज़िरी भरी आहे, फातिहा ख़्वानी कई आहे। इन मौक़े ते साणुसि जेके गॾु हुया उनमें सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जेको डिप्टी स्पीकर आहे क़ौमी असेंबली जो, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं हुन सां गॾोगॾु सोहेल अनवर सियाल ऐं ॿिया जेके अॻवान मौजूद आहिनि। इन हवाले सां नवाबशाह शहर ऐं जिथां जिथां आसिफ अली ज़रदारी जो गुज़र थिए थो उन ते जेका सिक्योरिटी आहे उहा सख़्तु कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी अञा वधीक कुझु ॾींहं जेको आहे नवाबशाह में रहंदो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ हुनजा जेके सरगर्मियूं ॾिठल आहिनि ऐं उन्हनि में उहो शिरकत कंदो। जी मंसूर बुगियो, महिरबानी जी।